अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअद। अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अद्दुनिया कुल्लुहा मताअ व खैरु मताअ दुनिया अल मरअतु सालिहा औ कमा क़ाल अलैहि सल्लतु वस्सलाम। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अअज़मुन निकाहि बरकतन ऐसरुहु मऊना औ कमा क़ाल अलैहि सल्लतु वस्सलाम। मुझे काबिल इज़्ज़त मुसलमान भाइयों बुजुर्गों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा ज़माने जे अंदर जॾहिं भी निकाह जी तक़रीब थींदी हुई तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह खां पहिरीं कुछ नसीहतों इरशाद फरमाईंदा हुआ। मुझा दोस्तों, निकाह महिल जेको मौलवी साहब निकाह पढ़ंदो आहे आम तौर ते खुतबे जे अंदर 3 आयतूं पढ़ंदो आहे। पहिरीं आयत जेका मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, ॿी आयत या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, टी आयत या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ये 3 आयतूं आम तौर ते निकाह पढ़ण वारो निकाह जी तक़रीब में खुतबे में पढ़ंदो आहे। पहिरीं आयत जे अंदर जंहिंजो तर्जुमो आहे ऐं इंसानो डिजो पंहिंजे उन रब खां ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा, जंहिं तव्हांखे हिकिड़ी जान मां पैदा कयो आहे, व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा, ऐं उन मां उनजी घरवारी पैदा कई आहे, व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ, ऐं उन्हनि ॿिन्हिनि मां कई मर्द ऐं औरतूं दुनिया जे अंदर फैलाया। वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहम, ऐं डिजो उन अल्लाह खां जंहिंजो वास्तो ॾेई करे पंहिंजा हक़ वठंदा आहियो। कंहिं माण्हू ॾे कंहिंजो हक़ रहियल आहे, पैसा रहियल आहिनि, का ॿी शइ रहियल आहे, उहो न ॾींदो आहे त असीं मिंथ कंदा आहियूं, मेड़ कंदा आहियूं, अल्लाह जे नाले मुंहिंजी हीअ शइ ॾे, अल्लाह जो वास्तो ते मुंहिंजी हीअ शइ थो ॾियाए मूंखे ॾे। त वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहम, डिजो उन अल्लाह खां जंहिंजो वास्तो ॾेई पंहिंजा हक़ वठंदा आहियो, ऐं रिश्तेदारीअ जे बारे में, मिटी माइटीअ जे बारे में अल्लाह खां डिजो। ॿी आयत जेका खुतबे जे अंदर निकाह जे खुतबे जे अंदर तिलावत कई वेंदी आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह, ऐ ईमान वारो डिजो अल्लाह खां जेतिरो अल्लाह खां डिजण जो हक़ आहे, ऐं न मरो पर मुसलमान थी, यानी अल्लाह जा इताअत गुज़ार, अल्लाह जा फरमा बरदार बाना दीन जहान मां वञो। टी आयत जेका निकाह जे खुतबे में तिलावत थी कई वेंदी आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा, ऐ ईमान वारो डिजो अल्लाह खां ऐं हमेशा सही ॻाल्हि जो, युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, जॾहिं तव्हां अल्लाह खां डिजंदा रहंदा, सही ॻाल्हि कंदा रहंदा त अल्लाह ताला तव्हांजा अमाल सही कंदो, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कंदो। व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, जेको अल्लाह ऐं उनजे रसूल जो ताबेदार थी करे ज़िंदगी गुज़ारींदो, उनखे वॾी कामयाबी मिली।
तो ये टे आयतों निकाह जे खुतबे में तिलावत थींदियूं आहिनि। जिनी आयतुनि में हिकिड़ी ॻाल्हि मुश्तरक आहे, हिकिड़ी ॻाल्हि गॾियल आहे, उहा आहे इत्तक़ुल्लाह, अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼो। निकाह महिल इन्हनि टिनी आयतुनि जो तिलावत करण दरअसल घोट ऐं कुंवार खे ऐं उन सां गॾोगॾु निकाह ॿुधंदड़नि खे बि हिक नसीहत मक़सूद हूंदी आहे, सम्झाणी मक़सूद हूंदी आहे त अल्लाह जो ख़ौफ़ उधारियो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जो डपु उहा शइ आहे जेकॾहिं इंसान जे दिलि जे अंदरि अल्लाह जो डपु वेही रहे त अल्लाह जा हक़ अदा करण बि बाने जे लाइ आसान थी वञनि, बाननि जा हक़ अदा करण बि बाने जे लाइ आसान थी वञनि। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, बानो निमाज़ बि छॾींदो। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, रमज़ान जा रोज़ा कोन रखंदो। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, ज़कात फ़र्ज़ हूंदे ज़कात कोन ॾींदो। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, माउ पीउ जी नाफ़रमानी कंदो। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, भेनरुनि जा हक़ खाईंदो। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, ज़ाल सां बेवाजिबी कंदो। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, पाड़े वारनि खे सताईंदो। अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे, कंहिं ग़रीब जे हक़ ते धाड़ो हणो। इहो सभु तॾहिं थो थिए जॾहिं बाने जे दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे। इन जे करे शुरू में चयो पियो वञे, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह। अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼो। ज़ौजैन खे तालीम आहे जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जे दिलि जे अंदरि अल्लाह जो डपु हूंदो, मुड़ुस जे दिलि जे अंदरि अल्लाह जो डपु हूंदो, ज़ाल जा हक़ अदा करण उन जे लाइ आसान थींदा। ज़ाल जे दिलि जे अंदरि अल्लाह जो डपु हूंदो, मुड़ुस जा हक़ अदा करण ज़ाल जे लाइ आसान थींदा। मुड़ुस जा बि ज़ाल ते हक़ आहिनि, मुड़ुस जा ज़ाल ते हक़ आहिनि, ज़ाल जा मुड़ुस ते हक़ आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक फरमाननि जे अंदरि हिकु इहो बि पाक फरमान इरशाद फरमायो, ज़ाल ते सभिनी खां वधीक हक़ मुड़ुस जो आहे। ॿी हदीस जे अंदरि पाण फरमायो, जेकॾहिं आऊं मख़लूक मां कंहिंजे लाइ सजदो करण जाइज़ हुजे हा, ज़ालुनि खे चवां पंहिंजे मुड़ुसनि खे सजदो कयो। हज़रत मुआद बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा सहाबी आहिनि, शाम मुल्क विया त शाम जॾहिं उते बादशाह जे दरबार में विया त उते ॾिठो त उते जी रिआया, उते जी आवाम पंहिंजे इलाइक़े जे वॾेरे सां जॾहिं मिलण अचे पई त उन वॾेरे खे सजदो करे पोइ पिया पंहिंजी ॻाल्हि। त हज़रत मुआद बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं शाम मुल्क खां मोटिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया त हज़रत मुआद बिन जबल पे ईअं ई मिलण जी कोशिश कई जीअं मुल्क शाम जे अंदरि मुआद बिन जबल शाम जे माण्हुनि खे ॾिसी आया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआद बिन जबल खां पुछियो, मा हाज़ा या मुआद, ही छा? हज़रत मुआद बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु शाम वारो वाक़ियो ॿुधायो त अल्लाह जे रसूल, शाम मुल्क जे अंदरि जेके दरबार आहिनि, उते जा जेके वॾेरा आहिनि, उते जा जेके रईस आहिनि, उते जा जेके बादशाह आहिनि, उते जी आवाम जॾहिं पंहिंजे इलाइक़े जे रईसनि, वॾेरनि, बादशाहनि सां मिलण लाइ अचनि था, पहिरीं उन्हनि खे सजदो कंदा, पोइ पंहिंजी ॻाल्हि कनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मुआज़ इहा ॻाल्हि सही कान्हे का, जेकॾहिं अल्लाह जे मख़लूक मां कंहिंखे सजदो करण जाइज़ हुजे हा, ऐं ज़ालुनि खे चवां पंहिंजे मुड़ुसनि खे सजदो कयो। इन मां मुराद आहे ज़ाल खे, ज़ाल जे मथां ज़ाल खे दरअसल मुड़ुस जे अदब जी तइलीम ॾियण, मुड़ुस जे एहतराम जी तइलीम ॾियण आहे। एतिरे क़दुरु तव्हांखे पंहिंजे मुड़ुस जो एहतराम ऐं अदब करणो आहे। लेकिन चूंकि मखलूक मां कंहिंजे लाइ सजदो जाइज़ कोन्हे, इन जे करे मुड़ुस खे सजदो कोन्हे करणो, बाक़ी मुड़ुस जी इज़त हद खां वधीक करणी। इहा तइलीम आहे अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
अलमरअतु इदा सल्लत खम्सहा व सामत शहरहा व अहसनत फरजहा व अताअत फ़अलहा फदखलत मिन अय्यि अब्वाबिल जन्नति शाअत औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। तमाजे मुझे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जेका औरत 5 वक्त पाबंदी से नमाज पढ़ंदी रहे, रमजान जा रोजा रखे, पंहिंजी इज्जत जी, पंहिंजे जिस्म जी, पंहिंजी इज्जत जी हिफाज़त करे, पंहिंजे मुर्स जी फरमा बरदारी कंदे जिंदगी गुजारे, क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा उन औरत जे लाइ खोले चवंदो, ओ फलाणी बानी तू दुनिया जे अंदर 5 वक्त नमाज जी पाबंद थी करे आई है, रमजान जा रोजा रखी आई है, तो पंहिंजी इज्जत जी, पंहिंजे जिस्म जी हिफाज़त कई, तू पंहिंजे मुर्स जी फरमा बरदार बानी थी करे जिंदगी गुजारे आई है। हाणे जन्नत जा 8 दरवाजा खुलिया पिया दे जंहिं मां वणंदी दाख़िल थी पंहिंजे मुर्स खे। ॿी हदीस जे अंदर उम्मे सलमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारियूं फरमाईंदियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अय्युमा इमरातिन मातत व ज़ौजुहा अन्हा रादिन फदखलतिल जन्नह औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। जेका औरत इन हाल में इन जहान में वने, इन हाल में मरे जो उन जो मुर्स उन का राज़ी है, क़यामत जे ॾींहुं जन्नत में दाख़िल थींदी। ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन औरतुन के मुर्सन जे बारे में उन जा हक़ उन जी तहलीम ॿुधाई आहे त मुर्सन जा तव्हां जे मथां ही हक़ हद खां वधीक मुर्स जो अदब ऐं एहतराम करणो आहे। हज्जतुल वदा जे मौके ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफा जे ॾींहुं ख़ुतबो ॾींदे इरशाद फरमायो, हाणे वरी मुर्सन के ज़ालुनि जी पारत कई, इत्तक़ुल्लाह फी निसा औ क़ाल इत्तक़ुल्लाह फी निसाइकुम फ़इन्नकुम अख़ज़तमुहुन्न बिअमानिल्लाह। पंहिंजी ज़ालुनि जे बारे में या पंहिंजी औरतुनि जे बारे में अल्लाह खां डिॼो, तव्हां अल्लाह जी पनाह जे ज़रिए उन्हनि खे वरितो आहे, अल्लाह जी पनाह जे कलमे जे ज़रिए तव्हां उन्हनि खे वरितो आहे। पंहिंजी ज़ालुनि जे बारे में अल्लाह खां डिॼो। ज़ालुनि जे मथां तव्हां मुर्स जो हक़ इहो आहे जो तव्हां जे घर में जंहिंजो अचणु तव्हां खे नापसंद आहे, ज़ाल उनखे अचणु न ॾे, इहो तव्हां जो ज़ालुनि जे मथां हक़ आहे। ऐं ज़ालुनि जो तव्हां जे मथां हक़ इहो आहे फ़अलैकुम किस्वतुहुन्न फ़अलैकुम रिज़्क़ुहुन्न व किस्वतुहुन्न बिल मारूफ़ औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। ज़ाल खे पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ सुठो खाराइण, सुठो पाराइण, इहो ज़ालुनि जो तव्हां जे मथां हक़ आहे। पर कॾहिं कॾहिं असांजे मुआशरे जे अंदर ईअं बि थींदो आहे जो कॾहिं कॾहिं माण्हू जी पंहिंजे सहुरे सां बि नाराज़गी थी पवंदी आहे, पंहिंजे सालनि सां बि नाराज़गी थी पवंदी आहे। सहुरा ऐं साला घर वारी जो पीउ ऐं भाउर, हाणे मुड़ुस चाहींदो आहे त इहे बि मुंहिंजे घर में न अचनि, इहा शइ नामुनासिब। पंहिंजी घरवारी के पीउ जे रिश्ते खां तोड़ण, पंहिंजी घरवारी खे भाउर जे रिश्ते खां तोड़ण, भेनर जे रिश्ते खां तोड़ण, इहा नामुनासिब। तव्हां ॾे अल्लाह कयो शइ कोन हूंदी, ॿियनि जॻहियुनि ते असां इहा शइ ॾिठी आहे। ज़ाल जो पीउ मरी वियो आहे, वेचारी औरत पंहिंजे पीउ जो मुंहुं जेको आहे आख़िरी मुड़ुस पीउ मरी वियो आहे, हाणे हुनखे दफ़न करणो आहे क़ब्र जे अंदरि, पर मुड़ुस जे तरफ़ां एॾी सख़्ती हूंदी आहे, सिर्फ़ सहुरे सां नाराज़गी आहे, ज़ाल खे दाबो ॾिनी ॾींदो आहे, घर खां ॿाहिरि निकिरी तोखे तलाक। वेचारी औरत पंहिंजे पीउ जो मुंहुं नथी ॾिसी सघे, पंहिंजे भाउर जो आख़िरी मुंहुं नथी ॾिसी सघे। अहिड़ा बि हालात अल्लाह कयो तव्हां वटि इहा शइ कान आहे त पंहिंजे पीउ ऐं भाउर जा रिश्ता कोन तोड़ो। ॿी जाइ ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, इन मिन अकमलिल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुक़ा व अल्तफ़ुहुम बि अहली। ॿी रिवायत में ये भी लफ्ज़ में खियारुकुम बि अहली औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। तव्हां मां कामिल ईमान वारो मुसलमान ओ आहे जंहिंजा अखलाक भला हुजनि ऐं ज़ाल सां हुनजो मोहब्बत वारो रवैयो हुजे, ज़ाल सां हुनजो नरमी वारो रवैयो हुजे। पाण फरमायो खैरुकुम खैरुन लि अहली व अना खैरुन लि अहली औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। तमाम भलो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हले, पंहिंजी ज़ाल सां भलो हले। पाण फरमायो ऐं पंहिंजे घर वारनि सां भलो हलो। तो मुर्स के ज़ाल के बारे में तालीमात आहिनि, ज़ाल के मुर्स के बारे में तालीमात आहिनि। चूंकि अज जो मुसलमान मर्द औरत
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿुधायल तहलीम खां परे आहिनि। ज़ाल खे ख़बर कोन्हे अल्लाह जा नबी पंहिंजे मुंहिंजे मुड़ुस जे बारे में कहिड़ी नसीहतूं करे विया आहिनि। मुड़ुस खे ख़बर कोन्हे पंहिंजी ज़ाल जे बारे में अल्लाह जा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ी नसीहतूं करे विया आहिनि। चूंकि अॼु जो मुसलमान इन नसीहतुनि खां नावाक़िफ़ आहे, पोइ घर जहन्नम जो मंज़र आहे। मुड़ुस खां ज़ाल जे हक़ में कोताहियूं थियूं थियनि, ज़ाल खां मुड़ुस जे हक़ में कोताहियूं थियूं थियनि। मुफ्ती तकी उस्मानी साहब कराची जा वॾा आलिम आहिनि। उन्हनि पंहिंजे मुर्शिद अल्लामा डॉक्टर अब्दुल हई रहमतुल्लाह अलैह जे बारे में फरमायो त उन्हनि फरमायो त 55 साल मुंहिंजी शादीअ खे थी चुका आहिनि, 55 साल, लेकिन मूं कॾहिं पंहिंजी घरवारीअ ते कावड़ कान कई। 55 साल ऐं मूंखे कॾहिं इहो चवण जो बि मौक़ो कोन मिलियो ही कम हीअं छो थियो। अहिड़ी तरह उन्हनि जूं घरवारियूं बि फरमाईंदियूं त 55 साल असां गॾु रहियासीं, लेकिन कॾहिं मूंखे कंहिं शइ जो ऑर्डर कोन ॾिनो, मूंखे हीअ शइ खणी ॾे, मूंखे हीअ शइ पीआर, मूंखे हीअ शइ खाराए। मूं हमेशह मोहब्बत में हुन जी ख़िदमत कई। अहिड़ा बि इंसान गुज़रिया आहिनि। इहो तॾहिं थिए थो जॾहिं इंसान जे दिल जे अंदरि ख़ौफ़ खुदा आहे, अल्लाह जो डप हूंदो। ज़ाल जे दिल जे अंदरि मुड़ुस जे हक़ में कोताही कान थींदी। मुड़ुस जे दिल जे अंदरि अल्लाह जो डप हूंदो, इंशाअल्लाह ज़ाल जे हक़ में कोताही कान थींदी। अल्लाह ताला असां सभिनी खे इहा शइ नसीब फरमाए। पाण फरमायूं अद्दुनिया कुल्लुहा मता व खैरु मताइ दुनिया अल मरअतु सालिहा औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। दुनिया सजे जी सजो सामान है, लेकिन दुनिया जो बेहतरीन सामान नेक सालिह औरत जो मिली वञणु आहे। नेक सालिह औरत जो मिली वञणु। अल्लाह हर औरत के नेक सालिह बनाए, अल्लाह हर मर्द के नेक सालिह औरत नसीब फरमाए। बी हदीस जेका मुतवाने सामू पढ़ी शुरू में आज़म निकाह बरकतन ऐसरहु मऊन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो बरकत भरियो निकाह वो है जो खर्चो खर्च हो जाए। ओ निकाह बरकत भरियो। हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु आऊं तवा के वाक़िया ॿुधाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में निकाह केॾी सादगी सां थींदा। हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ओ सहाबी है जंहिंखे पाण फरमायो अब्दुर्रहमान तू जन्नती आहीं। अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु दफ़ो अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आयो। अब्दुर्रहमान बिन औफ की कमीज ते हिकु निशान लगल हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो अब्दुर्रहमान ई निकाह की जो निशान की कमीज ते छा छो है। अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला ने फरमायो अल्लाह जा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी कई है, इन कपड़े की खुशबू आई है, उन खुशबू जो ही निशान है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बारकल्लाहु लक व अलैक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन प्यारे जन्नती सहाबी के बरकत दी दुआ ॾिनी है। मुंहिंजा दोस्तों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सादगी जा निकाह ॾिसो। अब्दुर्रहमान बिन औफ मदीने के अंदर शादी कई है। अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खबर पई है। एडी सादगी से निकाह अज तो असांजे मुआशरे के अंदर दावत जा वडा एहतमाम थींदा है। असांजे त बाकायदा गरीब कर्ज खणी पंहिंजे पुटनि जी वॾी वॾी शादी कंदा, ब्याज ते कर्ज खणी। हालांकि एक मुसलमान के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम है बरकत भरियो निकाह ओ वाजे जो खर्चो खर्चो। हाणे मूंखे ॿुधायो जॾहिं हिकिड़ो मुसलमान पंहिंजे नबी जी तालीम खे पुठी ॾेई ब्याज ते कर्ज खणी जॾहिं शादी करनि पिया, असांजे इलाइक़े में आहे ब्याज ते गरीब पीअर कर्ज खणी जॾहिं पंहिंजे पुटनि जी शादियूं कराईंदा, मरी वञंदा उहे कर्ज उनजा नथा लाइनि। बाज़े दफ़ा उहे पुट बि कर्ज नथा लाइनि। कर्जी मानू हिकड़े साहबी जो जनाज़ो आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ ते हटिया फरमायो आऊं हिन जो जनाज़ो तेस ताईं कोन पढ़ाईंदो, हिन जे मथां कर्ज आहे, आऊं हिन जो जनाज़ो तेस ताईं कोन पढ़ाईंदो जेस ताईं को मुसलमान हिन जे कर्ज जो ज़िम्मो खणे। कर्ज जी अदायगी केडी खतरनाक ॻाल्हि आहे। कर्जी मुसलमान मरी वियो उन जो छा असर थींदो। असांजे इलाइक़े में आहे गरीब
व्याज ते कर्ज खणी पंहिंजे पुटनि जी शादियूं कराईंदा। महीनो बि कोन गुज़रे ओ पुट पंहिंजे पीउ खे घर मां धिका ॾे, महीनो बि कोन। जॾहिं मुसलमान पंहिंजे नबी जी तइलीम खे पुठी ॾेई शादियूं कंदा, हशर हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी एक जंग में हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु मोटन पिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग में गॾु हुया। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे उठड़ी ते सवार हुया, ओ उठड़ी थोड़ी हलण सुस्त हुई ऐं ज़िद्दी हुई, हली कान थी, बार-बार काफ़िले का पोइते पे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जाबिर वटि आया, जाबिर छा ॻाल्हि आहे? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उठड़ी हले कान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो चांपो को पटियो, आराम सां उन उछड़ी के हयो त यार उछड़ी एडो तेज हली जो सॼे काफ़िले का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जाबिर ताईं पहुता। जाबिर हाण तणी उछड़ी के छा चयो? अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जाबिर फरमायो, अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जे हथनि जी बरकत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जाबिर ये उछड़ी खपाई दे। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया, अल्लाह जे नबी तव्हां के ये कीमत में खपाई दिया, ही तव्हां के तोहफो गिफ्ट आहे। रसूलुल्लाह फरमाया, मैं मुके तोहफे में कान खपे, ऐं ही कीमत में वठंदुसि, हिन जी कीमत ॿुधा। त हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु जेका कीमत ॿुधाई, रसूलुल्लाह फरमाया, जाबिर तो कीमत वॾी ॿुधाई आहे, हिन कीमत ॿुधाए केतिरा उठ अची वेंदा। खैर मदीने पहुचो तो क्या कीमत ॾियां। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु कीमत ते हिकु खां पोइ हेठि लही बीठा। जाबिर छा थियो? रसूलुल्लाह पुछो, जाबिर छा थियो? हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया, अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हीअ उछड़ी मूंखां ख़रीद करे चुकायो, हाणे हिन उछड़ी जा मालिक तव्हां जो मोचो, हिन जे मथां हक़ कोन्हे, हीअ उछड़ी तव्हां जी आहे। रसूलुल्लाह फरमाया, जाबिर हिन ते वे मदीने ताईं हल, मदीने जी उछड़ी मूंखे ॾिजा। जॾहिं मदीने पहुता, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका कीमत तय थी ही जाबिर खे उहा कीमत बि ॾिनी, उछड़ी बि ॾिनी। जाबिर ये उछड़ी बि ॾिनी, ये कीमत वठ। दरअसल जाबिर सां मोहब्बत जो इज़हार कर। उन सफर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु को पूछो, जाबिर शादी कई है? हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया, अल्लाह जा नबी हा, जंग में अचण खां पहिरीं, जंग बदर खां पहिरीं मूं शादी कई है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में, हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने में, लेकिन मदीने में हज़रत जाबिर शादी कई है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे सहाबी हज़रत जाबिर की खबर कान पई है। बुखारी जे अंदर हदीस है, पाण हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु के दुआ ॾींदे फरमायो, बारकल्लाहु लका व अलैक व जमअ बैनकुमा बिखैर, अल्लाह ताला तोखे शादी मुबारक करे, अल्लाह ताला तमाम बिनी जे लाइ खैर ऐं भलाई जा फैसला फरमाए। हज़रत जाबिर पे मदीने में, नबी साईं पे मदीने में, जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबी है, पंहिंजे सहाबी जी शादी जी नबी साईं खे ख़बर कान पई। एडी सादगी सां निकाह ऐं शादियूं कई वेंदियूं। अॼु असां वटि रुगो शादी जी केरु सलाह न वठे, असीं नाराज़ थी वेंदा आहियूं, मूंखां सलाह छो कान कई, मूंखां पुछी छो कोन, मूंखां मशवरो छो कोन वरितई। मुंहिंजा दोस्तो, असीं भले केतिरा बि वॾेरा हुजूं, रईस हुजूं, शान शौकत वारा हुजूं, अल्लाह जे नबीअ खां वधीक कंहिंजी इज़त थींदी? अल्लाह जे नबीअ खां वधीक कंहिंजो शान शौकत थींदो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी मदीने में शादी पियो करे, मदीने में नबी साईं मौजूद आहिनि। नबी साईं खे पंहिंजे सहाबी जी शादी जी ख़बर कान पई आहे। जॾहिं ख़बर पई आहे त नबी साईं नाराज़ कोन थियनि, बल्कि ख़ुशि थियनि, खैर ऐं भलाई दुआऊं ॾियूं। असां सभिनी खे बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तइलीम जे मुताबिक़ पंहिंजी शादियूं सादगीअ सां करणु घुरिजनि। मुड़ुसनि खे जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तइलीम आहिनि, इन तइलीम ते अमल कंदे ज़िंदगी गुज़ारींदा। ज़ालिम खे जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीम में नसीहत आहे, इन नसीहत ते अमल कंदे ज़िंदगी गुज़ारींदी वेंदी त इंशाअल्लाह असांजा घर जन्नत जे मंज़र जो ॾेखु ॾींदा। अल्लाह ताला हर मुसलमान खे हुज़ूर जी तइलीम ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।